नाज़रीन ख़बर शामिल कंदा हलूं। खानपुर महर मां बलूचिस्तान जो वॾो वज़ीर जाम कमाल खानगढ़ जे गौहर पैलेस पहुतो, जिते हुन GDA MPA सरदार अली गौहर खान महर सां मुलाक़ात कई। नाज़रीन ख़बर शामिल कंदा हलूं। खानपुर महर मां बलूचिस्तान जो वॾो वज़ीर जाम कमाल खानगढ़ जे गौहर पैलेस पहुतो, जिते हुन GDA MPA सरदार अली गौहर खान महर सां मुलाक़ात कई। बलूचिस्तान जो वज़ीर आला जाम कमाल हेलीकॉप्टर ज़रिए GDA MPA सरदार अली गौहर खान महर जी दावत ते खानगढ़ जे गौहर पैलेस पहुतो। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर जाम कमाल गौहर पैलेस में GDA MPA सरदार अली गौहर खान महर सां मुलाक़ात कई। उन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी सां लाॻापियल MPA नादर मक्सी, आमिर मक्सी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। ज़रियनि मूजिबि मुलाक़ात में GDA MPA सरदार अली गौहर खान महर, वज़ीर आला बलूचिस्तान जाम कमाल नादर मक्सी ऐं आमिर मक्सी विच में मुल्की सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं कयूं वयूं। ॿुधायो पियो वञे त जाम कमाल पंजाब जे इलाइक़े चोलिस्तान में जीप रैली में शिरकत करण बाद वापसी ते सरदार अली गौहर खान महर जी दावत ते पहुतो। गौहर पैलेस में मांझांदो करण खां पोइ रवानो थी वेंदा।